अस्सलाम वालेकुम। अॼु तारीख़ ॿुधाइजो 2 अगस्त आहे 3 आहे? सेकंड अॼु 2 अगस्त ऐं ॾींहुं आहे अङारो। हा, टाइम थियो आहे 12, बल्कि पौणा 12 थिया आहिनि, 12 थियण वारा आहिनि। ऐं मां ऐं मुंहिंजी भेण ऐं हिननि जा ॿार असां वञूं था ॿाहिरि कम सां। हिननि खे कुझु ज़रूरत जी शयूं वठणियूं आहिनि ऐं ॿियो बि अगरि कुझु हूंदो खुलियल त घुमी फिरी चकर हणी मोटींदासीं, तव्हां सां उहो बि शेयर कंदासीं। त तव्हां छा था खाओ? डोरिटोस चिप्स। डोरिटोस? फिज़र तव्हां डोरिटोस पोइ नाराज़ छो था थियो? डोरिटोस खाओ न। ऐं हिन में छा आहे? बाक़ी सामान। अच्छा, बाक़ी सामान। असां अची विया आहियूं घर, तक़रीबन पौणा 2 थिया आहिनि ऐं काफ़ी सारी शॉपिंग कईसीं। मुंहिंजी भेण खे इलाही कुझु शयूं वठणियूं। असां पहिरियों त स्टोर ते वियासीं, ॿारनि जी शयूं वरितियूं, हुननि उतां कुझु शॉपिंग कई ऐं हे हिननि जा स्कूल बैग्स वरिता, पाउचिस वरिता, अलाए छा छा वरितो। ऐं मां जेको आहे एज़ यूजुअल बाज़ारि वञिबो त हिते शयूं वठिबियूं न। फ्रूट वरितोसीं असां, कुझु भाॼियूं जेके मां कल्ह वठी आई हुयमि त कुझु रहिजी वियूं, फ्रेश न पियूं लॻनि, उहो मूंखे अॼु कुझु नज़र आयूं त मां करेला, खीरा, गुआर, तूरियूं ऐं धाणा। धाणा महांगा, सो बहरहाल वरितासीं। फ्रूट वरितोसीं, हे अंगूर, सूफ़, अंब, केला। ठीकु आहे। सो हाणे थांव अंदरि कंदमि ऐं उन खां पोइ मां लंच जी तकड़ी तयारी कंदमि त जीअं मां मानी पचाए करे पोइ फाइनली मुंहिंजी ऐं नमाज़ पढ़ां ऐं मां दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग बि कयां, उहा बि ॾेखारियांव थी। सो हिकिड़ो त मां वरितो हे मोल्ड ऐं कैक्टस, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो फेवरेट आहे, त मूंखे ॾाढो मज़ो आयो इहो वठी करे। इहो वरितमि ऐं हे टॉफ़ीज़ वारा मिलिया बीड्स, जेके यकीननि मुंहिंजूं 2 गुॾियूं आहिनि प्यारियूं प्यारियूं, उन्हनि जे कपिड़नि ते वेंदा, ब्रेसलेट्स में वेंदा। ऐं हे पेपर टॉइन मुंहिंजी फेवरेट, 2-3 कलर्स मूं वटि पहिरियों बि आहिनि, इतफ़ाक़ सां हे बि नज़र आयो त मां वरितो। ऐं मां वरितो हे बॉक्स। हा, ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी मुंहिंजी शॉपिंग। ऐं हे वुड वर्क थियल आहे, पूरी कटिंग आहे हिन में ऐं हिन जे अंदरां शीशो लॻल आहे। ऐं जेकॾहिं मां चाहियां त हिनखे पेंट बि करे सघां, पर ख़ैर फ़िलहालु त मां ख़ुशि थी थियां ऐं मुंहिंजो कोई इरादो न आहे कुझु सोचण जो। हिन महिल मां लंच ठाहींदमि। इहा हुई असांजी शॉपिंग। ॿियो त हे मुंहिंजी भेण वरिता वारनि में कुझु ब्रश, शयूं खाइण पीअण जूं, बसि इहा टोटल शॉपिंग आहे। दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग, हे 4 शयूं। आई एम सो हैप्पी। हलूं था बुर्ची खाने में। मां 3 पेरी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मंझंदि जो मां हीअ ॾही रखी ॼमण लाइ, अञा ताईं वापड़ लाइ ॼमी आहे। ऐं ज़हरा जी मानी हिते पई आहे, अञा ताईं उहा आई कोन्हे। मैडम अलाए छो वरी पंहिंजी भाॼी में भूल गई थी। सुराणी ते तूरियूं थी कटे, इहे हाणे त कोन पचंदियूं, पर इहे कटण खां पोइ कचियूं पकियूं करे ईअं गरम पाणी में थोरी बॉइल करे ऐं मां रखंदमि सुभाणे जे लाइ। हिते सुराणी हिकिड़ी ज़बरदस्त डिश थी पचाए, जेके प्रोसेस में आहे। राजी मानी जी मुंहिंजी जान छुटल आहे, छो त राजी मानी वरी सुराणी थी पचाए माशाल्लाह। त हीअ हिते शयूं तयारु करे रखियूं अथई, जेको बि हिनखे करिणो आहे। ऐं मां वञा थी पंहिंजे कमरे में। ऐं हीअ आहे मुंहिंजी कंप्यूटर टेबल, इलाही दफ़ा मां ॾेखारी आहे पंहिंजी वीडियोज़ में। ऐं हिनखे मां थोरो कंदमि सेट। कंप्यूटर जो फ़िलहालु दरवाज़ो खुलियल आहे, ढकु लथल अथसि, छो त हिन में कुझु गड़बड़ थी वई, न पियो हले त तारिक हिन जा 2 पुर्सा कढिया आहिनि, उहे हिन में वापसि सेट कंदो। शयूं ईअं पयूं आहिनि बेतरतीब, ऐं मां हिनखे कीअं तरतीब ॾींदमि उहो मां तव्हां सां पोइ शेयर थी कयां। ऐं हे हिकिड़ो मां वठी आई हुयमि इलाही पहिरियों, ईअं ई कंहिं वीकली बाज़ार मां, मूंखे लॻो त ज्वैलरी खे जेको आहे डिस्प्ले करण जो आहे। सो असां मां त केरु ज्वैलरी पाए नथो, सुगंध इलाही पाईंदी आहे, उनखे पंहिंजा ॿिया तरीक़ा आहिनि रखण जा। सो हिनखे अॼु मां यूज़ कंदमि ऐं उहो मां तव्हांखे ॾेखारींदमि। स्पेशली मां अॼु ॻोल्हे हिन कढी आई आहियां त मां हिनखे इस्तेमालु कयां। सो हाणे फ़िलहालु मां सुराण सां गॾु वञी तूरियूं थी कटियां, उनखां पोइ अची मां हिते कमु कंदमि। ऐं मां पंहिंजी टेबल साफ़ु करे कंप्यूटर जी ऐं उन ते जेको आहे सेटिंग कई आहे। मां हिन मॉनिटर खे थोरो हिन पासे सोरियो आहे ड्रेसिंग टेबल जे तरफ़, तंहिंजे करे हिते मां स्पेस क्रिएट कई आहे। ॾिसो, हे हितां खां हेॾां आहे त हीअ जाइ थी पई। ऐं हे स्टैंड जेको हुयो, जेके मां कंहिं ज़माने में ज्वैलरी स्टैंड सम्झो हो, उनखे मां डेकोरेट कयो आहे। हैप्पीनेस इज़ हैविंग ऑसम ग्रैंड डॉटर्स, अहिड़ियूं शहज़ादियूं प्यारियूं गुॾियूं। ऐं हे क्लिप्स जेके आहिनि मां वटि, हे नंढड़ी साइज़, मीडियम साइज़, थोरी वॾी साइज़, हर साइज़ में इहे मां वटि आहिनि। ऐं हे हिननि खे मां डेकोरेट कयो आहे फ़ोटोज़ खे वुडन हार्ट्स सां। ऐं हिन जे मथां बि जेको आहे मां डिफरेंट हे जेके गुल ऐं इहे बि वुड जा आहिनि सॼा, जेके मां हया आहिनि, बटरफ्लाई ऐं लेडी बग्स वग़ैरह वग़ैरह। ऐं हाणे असल में वजह छा हुई,
अञा मूंखे हेठां हे हटाइणो आहे। वजह इहा ई त मूंखे लिखण जे लाइ स्पेस बि खपे, उहा मां वटि न हुई। ऐं हिन खे जॾहिं मां हटायो आहे हेॾां, मॉनिटर खे बि थोरो हिन पासे कयो आहे ऐं हिन जो CPU हिते अची वियो आहे। सिस्टम मां वटि काफ़ी जाइ, हिते कुर्सी रखी लिखण महिल मां लिखी बि सघां थी, पंहिंजो त माउस हटाए छॾींदमि। हिते मुंहिंजी राइटिंग टेबल जो कमु ॾींदी हुई मूंखे, ऐं जंहिं महिल मूंखे कंप्यूटर ते कमु करिणो हूंदो त उन महिल इहो मुंहिंजो कंप्यूटर टेबल हूंदी। ऐं मूंखे ॿुधाइजो त हीअ डेकोरेशन तव्हांखे कीअं लॻी आहे। हिकिड़ो अजीब उटपटांग पीस हो जेको अलाए छा हुयो, मूंखे उन महिल ई लॻो त हिन जो मां कुझु न कुझु कंदमि। सो हे कुझु टाइम पहिरियों मां फ़ोटो प्रिंट कराया, इहे बि मां तव्हां सां कंहिं व्लॉग में शेयर कया हुया, त इहे मां हिते कटिंग करे हया आहिनि। ऐं हिन ज़ाहिरी ॻाल्हि मां हिननि जी साइज़ जेका आहे थोरी घटि कई आहे, ऐं मूंखे अंदाज़ो न हो त प्रिंट कराइण महिल केतिरो वॾो प्रिंट ईंदो। सो नेक्स्ट टाइम अगरि मां अहिड़े कंहिं कम लाइ प्रिंट कराईंदमि त मां उन्हनि खे चवंदमि त थोरी नंढी साइज़ में करे ॾियनि, त जीअं मां हिकिड़े हंधि इलाही सारा फ़ोटोज़ हणी सघां। सो हेॾा मुंहिंजी शहज़ादियूं हर पासे, जिधर देखता हूँ उधर तू ही तू है। सो मां ॾाढो ॾाढो ख़ुशि थी थियां, तमामु घणो। सो वाह वाह लॻी पई आहे। ऐं मूंखे हाणे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो, जेके तमामु तमामु मुंहिंजे लाइ क़ीमती आहिनि। उहे ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त हे सॼी जेकी सजावट कीअं आहे। ऐं हिन जे पोयां मां रखिया आहिनि मग में पंहिंजा ज़बरदस्त क़िस्म जा शार्पीज़ मार्कर, जंहिंसां मां कुझु न कुझु डेकोरेट कंदमि। ऐं हाणे मां तव्हांखे पंहिंजे पलंग जी हालति ॾेखारियां। हिते वेही मां कमु कयो आहे, क्लिप्स, ग्लू, डिफरेंट क़िस्मनि जा शयूं। ऐं हे बि फ़ोटो मां प्रिंट करायो, पर हे ॾाढो वॾो थी वियो त हिन स्टैंड ते न पियो अचे। हिन जो जेको मां करण वारी आहियां उहो बि तव्हां सां पोइ शेयर कंदमि, जॾहिं बि कंदमि त कटिंग्स हेठि पयूं आहिनि। इहे सभु हाणे मूंखे हितां समेटणियूं आहिनि शयूं। हिते वेठे वेठे बाक़ी शयूं त मां साफ़ु करे छॾियूं आहिनि। ऐं मां हिन बॉक्स खे बि अंदरां हिन जो शीशो चमकाइण जी कोशिशि कई, जेको ॾाढो मेरो हुयो। ऐं माशाल्लाह एॾो ज़बरदस्त दॿो मिलियो ऐं 100 रुपए में मिलियो। मूंखे 100 रुपया कुझु बि न आहिनि। ऐं मां हिन खे सॼियूं पंहिंजियूं इहे क्लिप्स जेके कलर्ड आहिनि उहे खोले मां हिन में विधियूं आहिनि। हे नंढड़ियूं, हे वॾियूं, ऐं हिकिड़ियूं हे मीडियम साइज़, हे प्रिंटेड, हिननि ते सॼा डॉट्स ठहियल आहिनि। त मां हिन बॉक्स खे अॼु बसि मुंहिंजी दिलि पई चए त मां हिन खे यूज़ कयां, सो मां हिन बॉक्स खे कयो आहे यूज़। ऐं ॿाहिरां अञा साफ़ु कोन्हे, मां हिन खे साफ़ु कंदमि चङी तरह, पोइ सोचींदमि त हिन मथां कुझु कजे या न कजे, छो त मेरो आहे अञा थोरा थोरा दाग अथसि। मां रुॻो हिन जो शीशो चमकायो आहे। टाइम थियो आहे पूरा 7 ऐं सुराण पचायो आहे हरीसो, हरीसा। हे आहे हरीसा। ऐं मां पचाईंदमि चांवर, कोई जेको चांवर सां खाए, जेको मानी सां खाए। सो इहे ज़बरदस्त डिश आहे अॼु जी। ऐं इन जी रेसिपी जेका आहे उहा तव्हांखे सुराण जे चैनल ते मिली वेंदी। मां हमेशह हिन जो नालो अनाउंस कंदी आहियां, सुरहान वफ़ाई चैनल जो नालो आहे। ऐं सुरहान एच खां पोइ AA ईंदो आहे उन में, ठीकु आहे। सो जंहिंखे बि रेसिपी खपे त अॼु सुभाणे परीहं नेठि अपलोड थी वेंदी यकीनन। सो ज़बरदस्त डिनर रेडी आहे, त मां सोचां थी त बीठे बीठे हाणे चांवर बि पचाए छॾियां। डिनर टाइम, ॿार खाइनि था मानी, मां खाई चुकी आहियां। ऐं हाणे मां तव्हां खां मोकिलाईंदमि हिन व्लॉग में अॼु जो जेको बि ॾींहुं कीअं गुज़रियो उहो तव्हांखे शेयर कयमि। सो इनशाला ज़िंदगी रही त पंहिंजे अॻिले व्लॉग में वरी मिलंदासीं। तव्हांजे लाइ इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। सो इनशाला गॾु आहियूं वरी। जेसिताईं ॿीहर मिलूं तेसिताईं अला भाई।